बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु हिकु नए वीडियो सां अॼु असांजी जेका टॉपिक आहे ग्रामर जी, उहे पार्ट्स ऑफ स्पीच में असां वर्ड खणूं था प्रोनाउन। हाणे असां लफ़्ज़ प्रोनाउन खे सम्झंदासीं। आयशा प्रोनाउन इज़ अ वर्ड used instead of a noun. ज़मीर उहो लफ़्ज़ आहे जेको इस्म जे बदिरां कमु अचे। अचो त ॾिसूं, असां अॻ में नाउन पढ़ी चुका आहियूं। उन जे बारे में त नाउन छा आहे, असांजो नेमिंग वर्ड हुयो, यानी नाउन जे बदिरां प्रोनाउन यूज़ थो थिए, यानी इस्म जे बदिरां ज़मीर कीअं इस्तेमालु थिए थो। डेफिनेशन ऐं एग्ज़ाम्पल खे सम्झूं था। हाणे पहिरियों डेफिनेशन आहे, प्रोनाउन इज़ अ वर्ड यूज़्ड इनस्टीड ऑफ अ नाउन। ज़मीर उहो लफ़्ज़ आहे जेको इस्म जे बदिरां कमु अचे, यानी यूज़्ड इस्तेमालु थींदो आहे इनस्टीड ऑफ माना जे बदिरां। अचो हाणे एग्ज़ाम्पल जे तरफ़ हलूं था। असां वटि आहे एग्ज़ाम्पल में आहे ज़ाहिरा इज़ अ टीचर। ज़ाहिरा हिकु उस्ताद आहे, यानी ज़ाहिरा असांजो नाउन आहे। ज़ाहिरा असांजो नाउन आहे। त हाणे असां ज़ाहिरा जी जॻह ते छा प्रोनाउन यूज़ कंदासीं, शी इज़ अ टीचर। हूअ हिकु उस्ताद आहे। हाणे हिन सेंटेंस ते थोरी ॿी नज़र विधासीं त हिन में ज़ाहिरा बि नाउन आहे, टीचर बि नाउन आहे। तव्हां सोचींदा हूंदव त हिते जेको वञे सर जेको वञे हिन में फस्ट जेको नाउन आहे उन में प्रोनाउन शी यूज़ थो करे, त पोइ में छो न यूज़ करे थो। हाणे असांखे जेको प्रोनाउन जो जेको इस्तेमालु आहे उहो हिन में असां जेको सिखूं था उहो सब्जेक्टिव केस, यानी शुराती वारे में। ज़ाहिरा असांजो छा आहे, नाउन आहे। नाउन जी जॻह ते असां छा यूज़ कयोसीं, शी। ज़ाहिरा इज़ अ टीचर। ज़ाहिरा हिकु उस्ताद आहे। शी इज़ अ टीचर, हूअ हिकु उस्ताद आहे, यानी नाउन जी जॻह ते प्रोनाउन यूज़ कयोसीं। हाणे हिन सेकंड में आहे असांजो अहमद इज़ इन क्लास 2। अहमद जो कोन क्लास 2 में आहे। असां चऊं था ही इज़ इन क्लास 2। ही जो कोन क्लास 2 में आहे। उन खां हे असांजा ETC अहिड़े नमूने सां तव्हां नाउन ते सेंटेंसिस ठाहे करे वधीक सेंटेंसिस ठाहींदव। हाणे इन जे अंदरि जेकॾहिं असां फॉर एग्ज़ाम्पल जे तौर ते हे सिर्फ़ु तव्हां कंहिंते ही ऐं शी ते ठाहींदव। हाणे जो कोन असांजा मां तव्हांखे सेखारियां थो दे ऐं वी खे। दे ऐं वी खे। हाणे दे जेको आहे उहो इस्तेमालु थींदो आहे, यानी ॿियनि सां इस्तेमालु थींदो आहे। यानी हाणे ॾिसो दे ते, हाणे जे मिसाल जे तौर चए थो रुकैया, सुरैया एंड मुस्कान आर सिस्टर्स। रुकैया, सुरैया ऐं मुस्कान भेनर आहिनि, यानी रुकैया, सुरैया ऐं मुस्कान भेनर आहिनि। जेकॾहिं असां उन्हनि खे यूज़ था कयूं प्रोनाउन जी जॻह ते, चऊं था दे आर सिस्टर्स, यानी असां हिकिड़ी शइ ज़हन में रखणी आहे त जेको प्रोनाउन यूज़ थींदो उहो नाउन यानी नाले जे बदिरां थींदो। असांखे पोइ जंहिं महिल प्रोनाउन यूज़ कंदासीं त पोइ असांखे नाले ॾियण जी ज़रूरत न पवंदी आहे। हाणे हिकिड़ी ॿी शइ जेका आहे मां थोरो सम्झाईंदो हलां, त जेको असांजो सब्जेक्टिव केस आहे, थोरो हिन खे सम्झूं। सब्जेक्टिव केस में पढ़ंदासीं जेको आय आहे, यानी मां, इहो यूज़ थींदो आहे, यानी जंहिंमें माण्हू पाण हुजे। जीअं एहसान अहमद इज़ अ टीचर, यानी एहसान अहमद पाण आहे, शामिलु आहे, इन जे करे पाण ॻाल्हाए थो। इन जे लाइ असां सब्जेक्ट जेको केसिस प्रोनाउन यूज़ कयोसीं। नाउन जी जॻह ते असां कहिड़ो यूज़ कयोसीं प्रोनाउन, ही इज़ अ टीचर। असां चई सघूं था जेको सॉरी आई एम अ टीचर। आई एम अ टीचर, आई एम अ टीचर। मां हिकु उस्ताद आहियां, यानी पाण मुखातिब आहे। इन जॻह ते असांजो थियो। हा, जेकॾहिं ही तॾहिं थिए हा जॾहिं ॿियो को उन जी जॻह ते यूज़ करियां त पोइ असां ही कयूं। जॾहिं पाण थो करे त पोइ उन जॻह ते असां आ यूज़ कयोसीं। उन खां बाद में हुई जो इस्तेमालु आहे। हुई जेको इस्तेमालु थींदो आहे, यानी पाण बि हुजे ऐं ॿिया बि। हाणे जीअं असां चऊं था, एग्ज़ाम्पल आहे असां वटि एहसान, रुकैया एंड असलम और इन क्लास 3।
एहसान रुकैया असलम क्लास 3 में आहिनि असां चऊंसि था वी आर इन क्लास 3 हाणे हिन जॻह ते वी छो यूज़ कयोसीं त मां एहसान पाण मौजूदु आहे पाण बि शामिलु आहे ॿिया रुकैया ऐं असलम याने ॿिया बि शामिलु आहिनि हिन जे करे असां वी यूज़ कयोसीं हाणे जेकॾहिं मिसाल जे तौर ते मां चवां थो सेकंड एग्ज़ाम्पल आहे दे जो इस्तेमालु आहे दे पढ़ंदासीं दे जेको आहे इस्तेमालु थींदो आहे ॿिया जंहिंमें पाण शामिलु न हुजे असलम रुकैया एंड मासूमा आर इन क्लास 1 असलम रुकैया ऐं मासूमा क्लास 1 में आहिनि जेकॾहिं मां इन जी जॻह ते मां प्रोनाउन यूज़ थो कयां त कहिड़ो थो कयां दे आर इन क्लास 1 उहे क्लास 1 में आहिनि हाणे हिन जॻह ते छा हुयो त पहिरें सेंटेंसिस में पाण मां शामिलु हुयमि त उहे यूज़ कयमि हिन में जेको मां पाण शामिलु न आहियां हिन जे करे असां प्रोनाउन यूज़ कयोसीं दे हीउ जेको इस्तेमालु थींदो आहे असांजो मर्द हुजे या छोकिरो हुजे ऐं शी जेका इस्तेमालु थींदी आहे छोकिरी हुजे या औरत हुजे इते जेको इस्तेमालु थींदो आहे उहो असांजो थींदो आहे जानवर ऐं बेजान शइ जे लाइ बि असां यूज़ कंदा आहियूं हाणे तव्हांखे जेको आहे इन जी प्रैक्टिस करणी आहे कहिड़नि प्रोनाउन जी आई वी यू दे ही शी इट हिकु दफ़ो मां रिवाइज़ कयां प्रोनाउन जेको आहे नाउन जी जॻह ते यूज़ थींदो आहे आय जो जेको इस्तेमालु आहे यानी पाण हुजे वी यानी ऐं पाण बि हुजे ऐं ॿिया बि हुजनि यू साम्हूं वारो हुजे जंहिंसां मुखातिबु हुजूं ॻाल्हायूं दे जेको इस्तेमालु थींदो आहे उहो असांजो इस्तेमालु थींदो आहे जंहिंमें ॿिया हुजनि पाण शामिलु न हुजे हीउ मर्द या छोकिरो शी औरत या छोकिरीअ जे लाइ इट जानदार या बेजान शइ जो इस्तेमालु थींदो आहे उमेद त इहे लेक्चर तव्हांखे सम्झ में आयो हूंदो जेको तव्हांखे जेका शइ सम्झ में न आई आहे का सजेशन आहे तव्हां लिंक्स में जेको असांखे मैसेज कंदा